अस्सलाम वालेकुम। गुलशेट अगर तव्हां सां गॾु आहे। अॼु लोक अदब जी ॿी हिकिड़ी सिन्फ़ आहे दौर, उनजो जाइज़ो वठंदासीं। दौर माना दौड़णु या ॻोल्हणु। जहिड़ी तरह पिरोली, गुजारत, ॾिठ, दुराहे वग़ैरह में का न का लिकर खिल हूंदी आहे, साॻी तरह दौर में बि शाइरनि सुगड़नि का न का दाहब ज़रूरु ॾेखारी आहे, यानी उन्हनि में का लिकर खिल हूंदी आहे। दौर में तमसील लाज़िमी जुज़ो आहे। तमसील खां सवाइ दौर बीह न सघंदो। दौर हमेशह बेतन में ई ॾिबो आहे, जंहिंजो महवर पाण सगुरनि जिन जा मौजज़ा, इस्लामी क़िसा ऐं वाक़िआ आहिनि। उन्हनि मौजज़नि, इस्लामी क़िसनि ऐं वाक़िअनि जी ॼाण रखणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। तंहिं करे भुटो जलाल जेको सुघड़ पंहिंजे वक़्त जो हो, उनजो चवणु आहे त दौर आहे शह ज़ोर, दौर सां कोन्हे ज़ोर। दौर जो ज़ाहिरी मतिलबु हिकिड़ो, लेकिन अंदरूनी कंहिं न कंहिं इस्लामी रवायतुनि ॾांहुं मनसूब हूंदो आहे। तंहिं करे अहिड़नि बेतुनि भञण जे लाइ मज़हबी क़िसनि ऐं वाक़िअनि जी पूरी ॼाण इंतिहाई ज़रूरी आहे। यानी दौर जेका सिन्फ़ आहे, उनजो महवर ईअं खणी चऊं त उहे इस्लामी क़िसा आहिनि। उहे इस्लामी क़िसा जेके आहिनि पाण सगोरनि सां मनसूब हूंदा आहिनि, या जेके आहिनि औलियान वलियनि सां मनसूब हूंदा आहिनि। छो त दौर जा जेके बुनियादी टे क़िस्म आहिनि, पंजतन, सवा लख, ॿाहिरि में वरी कुदरत ऐं वलियत जेके आहिनि अची था वञनि। त इहे मिलाए सिलाए 5 क़िस्म थिया, पर बुनियादी उनजा 3 क़िस्म आहिनि। पंजतन में अहिड़ा क़िसा हूंदा जिनजो तालुक़ु पंजतन पाक सां हूंदो। सवा लख में उहे क़िसा ॾिनल हूंदा जिनजो नबियुनि सां तालुक़ु हूंदो। ॿाहिरि में वरी जेको कुदरत आहे, ख़ुदा जे तरफ़ जेके आहिनि ख़ुदा जूं कुदरतूं उन में बयानु थियल हूंदियूं। वलियत में वरी वली सगुरा जेके आहिनि, उन्हनि जा क़िसा हूंदा उन में। त इन्हनि सभिनी शयुनि जी ॼाण रखणु सुघड़ लाइ लाज़िमी आहे, त जीअं हू दौर खे भञी सघे। छो त दौर में जेके आहिनि ॿाहिरियां लफ़्ज़ हिकिड़ा हूंदा आहिनि, मगर उन्हनि जी अंदरूनी माना ॿी हूंदी आहे। उन हवाले सां जीअं, छो त तमसील आहे, तमसील माना इशारो, लिक, तमसील में ॻाल्हि कई वेंदी आहे। हाणे शाइर जेसिताईं जेको दौर भञंदड़ जेसिताईं तमसील खे सम्झी न सघंदो, तेसिताईं हू दौर भञी न सघंदो। त उनजे करे हीअ जेको आहे इंतिहाई ॻूढ़ी सिन्फ़ आहे, जेको आहे जीअं भुटो जलाल चए थो, दौर सां न आहे ज़ोर, दौर शह ज़ोर आहे। उन करे छो त हीअ सभई मालूमात इंतिहाई घणी ॾुखी आहे ज़हन में रखणु। उन लाइ दौर जे लाइ बि सुघड़ जेको हूंदो, तमामु घणो होशियारु हुजणु घुरिजे, उहो ई दौर खे जेको आहे भञी सघंदो।